वक्त भी अहम खबर भी अवां सां शेयर कंदारूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध हाउस ते तहरीक इंसाफ जे मछरियल कारकुननि जे हमले के दहशतगर्दी करार ॾेई छॾियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंध हाउस वफ़ाक़ में सिंध जी सुञाणप आहे। पीटीआई कारकुननि पारां सिंध हाउस ते कयल हमलो सिंध ते हमले जे बराबर आहे। जे हवाले सां नाज़रीन खे आगाह करे आहियूं। पीटीआई कारकुननि पारां सिंध हाउस ते कयल हमलो सिंध ते हमले जे बराबर आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान खान सिंध हाउस ते हमलो कराए असल में पंहिंजो बुग़्ज़ ज़ाहिर कयो आहे। खबर के हवाले से नाज़रीन के आगाह करे आयूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चवण है त कयल हरकतुन से 172 की हिमायत हासिल न थी सघंदी। हुन चयो त कानून के हथ में नथा खणण नाहियूं पर अहिड़नि माण्हुनि के मुंहुं ॾियण ॼाणूं था।